जी तो नाज़रीन अभी ॾिसी रहिया त असीं इन वक़्तु गंबट जे SSG धाम मौजूद आहियूं, जिते भगत कंवर राम जी 81 जेका वरसी आहे जो मल्हाई पई वञे। असां सां गॾु शहरी हिंदू कम्यूनिटी जा माण्हू, अदीब, शाइर समूरा मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त अॼोकी इन वरसी जे हवाले सां उहे छा पिया चवनि। अॼु असां जेको गंबट SSG धाम में जेको आहे कंवर राम जी शहादत ऐं जॾहिं अमर थिया 5 तारीख़ ते, उहो ॾींहुं असां गॾिजी सॼी मल्हायूं था पिया। सभु प्यार मोहबत सां मिली करे हलूं ऐं एकता जो पाण में ॿधी हुजे ऐं ईअं ई हमेशह पाण में ख़ुशियूं गॾिजी मल्हायूं। असां पूरी संगत खे इहो ई मैसेज ॾियणु चाहींदासीं त भगत कंवर राम जीअं माना कंहिं हिंदु सिंध में, हिंदुअ में या मुस्लमान में कोई बि फ़र्क़ु कोन रखियो। सभु हिकु आहियूं, सभु पाण में भाउर आहियूं। हीअ जेका वरसी आहे इहा असां हर साल मल्हाईंदा आहियूं। 81 साल वरसी हाणे मल्हाए रहिया आहियूं। सभु गॾिजी संगत मिली करे ॾिया ॿारे करे भॼन ॻाए करे गुलनि जी वर्खा करे भगत साहिब खे भेटा पेश कंदा आहियूं। कंवर राम जी 81 वरसी मल्हाई पई वञे ऐं ही कंवर राम भगत साहिबु प्यार ऐं मोहबत जो दर्स ॾिनो। अमुन ऐं दर्स प्यार जो पैगाम ॾींदो हुयो त सभु को ख़ुशहाल हुजे ऐं पंहिंजे मुर्शिद जे जेको आहे नक्शे क़दम ते हली इंसानियत सां प्यार कयो, इंसानियत जे लाइ दुआ घुरंदे घुरंदे उहो जेको आहे शहीद थी वियो। भगत कंवर राम जी जेका भक्ति, उहो पाण मैसेज जी उहो भक्ति कंदा त इहो अमुन जो पैगाम ॾींदा हुया। सभु गॾिजी यकजहती हलण लाइ, तॾहिं त अमर थिया। अमर शहीद साईं कंवर राम जी 81 साल वरसी आहे जेका हर साल असां मल्हाईंदा रहंदा आहियूं हिते SSG धाम गंबट में। हुनजो दर्स ई हो, हुनजी निवड़त अहिड़ी हुई, हुन नेज़ारी जेका मिलण जोल अमुन वारी ॻाल्हि कंदो हुयो। भगत कंवर राम अमर शहीद सदाईं अमर आहे। हुनजो कॾहिं बि हुन दिलि में भेदभाव न रखियो, हिंदू मुस्लमान खे हिकु सम्झंदो हुयो ऐं ग़रीबनि सां हमदर्दी हुयसि। जॾहिं बि हुनजो भगत ॻाईंदो हुयो त ग़रीबनि जे लाइ ख़ासि करे झोली कंदो हुयो, जेका ग़रीबनि में विराईंदो हुयो। पैसा पाण वटि कॾहिं बि न रखंदो हुयो। हिन धरतीअ ते हुनजो नालो सदाईं अमर आहे। अॼु भगत कंवर राम जी 81 वरसी जे मौक़े ते हिते आयल माण्हुनि जो चवणु आहे त हिते सभु हिंदू मुस्लिम भाइर गॾु थी करे इहो मैसेज ॾियूं था त जेको भगत कंवर राम हमेशह प्यार ऐं मोहबत जो पैगाम ॾिनो हुयो ऐं कॾहिं बि हिंदू ऐं मुस्लिम फ़र्क़ु न कयो हुयो। अॼु उन ई पैगाम खे असीं ज़िंदा रखी हलूं पिया। कैमरामैन अदनान मंगी सां गॾु हफ़ीज़ मंगी, टाइम न्यूज़, गंबट।